बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाहिल अलीयुल अज़ीम। असांजा स्टेज ते वेठल मुअज़्ज़ज़ मेहमान सा खलीफ़ो मोहम्मद कासिम फ़कीर महर साहब, डॉक्टर मोहम्मद हाशिम, साईं हासिल साहब, असांजा ॿाहिरि खां असांजा स्कॉलर साईं मुस्तफ़ा बमरो साहब, साईं शेर साहब, अभी जेका जमात समोरी असांजे हिन पिंडाल में असांजे अंगण ते आई आहे, असां उन्हनि सभिनी खे ख़ुशि आमदीद चऊं था। जीअं त अॼोको जेको ॾिहाड़ो आहे उहो शहीद सूर्यबासा जे हवाले सां आहे ऐं ही उहा तहरीक हुई जंहिं तहरीक खे को आम तहरीक नथो चई सघे। जॾहिं असां ॾखण एशिया जे इन तहरीक ते नज़र था विझूं ऐं अंग्रेज़ सरकार जी 100 साल जेको हिन खिते ते काबज़ी जो दौर था ॾिसूं त उन काबज़ी दौर में जेकॾहिं हिन खिते मां कंहिं ललकार कई आहे त उहा ललकार असां सिंध में ॿियूं तहरीकूं बि हुयूं। 1857 में आज़ादी जूं जंगियूं भाॼियूं, पर सिंध खे एज़ाज़ हासिल आहे त पीराने पगारा ऐं हुर फ़क़ीरनि अंग्रेज़ सरकार जी इन सरकार के दिल सां तस्लीमी कोन कयो, जंहिंजो वाज़िह मिसाल पाण सभिनी जे साम्हूं शहीद बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर जे दौर वारी सांगड़ सरकार जी हुकूमत आहे जंहिं अंग्रेज़ सरकार खे ललकारियो। ही तमामु वॾो मौज़ू आहे। हिन मौज़ूअ ते तहक़ीक़ ऐं तहरीर वधाइण जामे करण अशद ज़रूरत आहे, पर जीअं त अॼु वारो जेको मौज़ू आहे उहो शहीद सूर्यबासा जे हवाले सां आहे। आऊं कोशिश कंदुसि त चंद ॻाल्हियूं शहीद सूर्यबासा जे हवाले सां करे सघां। मुंहिंजो मक़सदु ख़ासि ॻाल्हियुनि में त जॾहिं आज़ादी जे इमाम हज़रत पीर साईं सैयद सिबगतुल्लाह शाह सानी सूर्यबासा, जंहिंजो नालो सैयद कायम शाह हो, ओहो 1921 में कोट धणी बासा जी रेलत खां पोइ तख्त नशीन थियो त अंग्रेज़ सरकार खे उहा ॻाल्हि खुटकी पई, छो त हू बच्चू बादशाह ऐं पीरू वज़ीर जे ज़माने में जेका तहरीक हली हुई उन खे अखियुनि सां ॾिसी चुको हो। उन्हनि मंसूरनि अंग्रेज़नि जी जेके वायूं बदाल कयूं हुयूं, उन सिलसिले में जेके अंग्रेज़ सरकार जा जेके ऑफिसर हुआ, जासूस हुआ, जिन पंहिंजूं रिपोर्टूं जोड़ियूं त ही फ़क़ीर तव्हां जे लाइ ॾचो पैदा करे सघनि था। तव्हां ॾिसो त सरदार मोहम्मद याकूब इन सिलसिले में 1898 में हिननि माण्हुनि लाइ रिपोर्ट थो लिखे त ही सिंध जा माण्हू, ही पागारे जा फर्की हुर, तव्हां हिननि माण्हुनि खे जेकॾहिं लोढ़नि में, जेलनि में, कंसंट्रेशन कैंप्स में न विझंदड़ त ताज बर्तानिया जे लाइ इहो वॾो मसइलो खड़ो थींदो। इहो दौर जेको लोढ़नि ऐं जेलनि ऐं तकलीफ़ुनि जो आहे उहो अलॻि टॉपिक आहे, पर असां अॻिते वधूं था। 1921 में जॾहिं पीर सरदार सूर्यबासा तख्त नशीन थियनि था, इन खां पहिरीं मुख़्तसर ॻाल्हि आहे त जॾहिं पीर सरदार 13 सालनि जी उमिरि में गादी नशीन थियनि था त अंग्रेज़ सरकार उन्हनि ते करड़ी नज़र रखनि था ऐं उन जी जेका तरबियत आहे, जेके ॿियूं ख़ासि शयूं आहिनि, जेका माइनरशिप आहे 18 साल खां हेठि उन नौजवान शहज़ादे ॿार जी हैसियत ते उते अंग्रेज़ सरकार जा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे ताफ़ीज़ था त ही तव्हांजा उस्ताद हूंदा। ही साहब उनखे एक्सेप्ट कोन थो करे, छो त मूंखे हिननि जी ज़रूरत न आहे, पर ज़ोरी हिकिड़े माण्हू जो नालो थो अचे, दिल्ली जो ठग सैयद अलमदार शाह, उनखे ज़ोरी उते पीर ॻोठ जे पासे में विहारियो वियो त तव्हां नज़र रखो हर शइ खे ॻोठ ते।
वो जॾहिं 18 सालनि जो पघारो थिए थो त उन माइनरशिप मां पाण निकिरनि था ऐं पाण ऐलान कनि था मुंहिंजो ख़्याल मुंहिंजो जज़्बो ऐं पाण वात वकील आहियां ऐं पंहिंजी शइ ते पाण ॾिसंदुसि। ऐं पोइ तव्हां ॾिसो 1921 खां पोइ शहीद सोरीबा जो जोश जज़्बो जवानी फूह जवानी उन्हनि जी अखियुनि में को अखियूं विझी ॻाल्हाए कोन सघंदो हुयो। 1921 खां वठी 1928 ताईं अंग्रेज सरकार ऐं हुनजे जासूस बहाना ॻोल्हिया ऐं उन वक़्त त तहरीक हलंदड़ कान हुई पर रिकॉर्ड ते मौजूद आहे त सिंध में जेको बि वाक़ियो थिए जेको बि मसइलो थिए इहो सॼो तव्हां पीर साहब जे उन खाते में विझो जमायत जे खाते में विझो। रिकॉर्ड ते मौजूद आहे त इन्हनि 8 सालनि में 184 केस हुन पीर साहब ऐं हुननि जे खिलाफ़ बनाया ऐं अहिड़ी तरह पीर साहब जे मथां तव्हां ॾिसो त 1930 में अगस्त में 6 केस मणे पीर साहब खे जेको सो सज़ा था ॾियनि। हाणे रांद जो खेल हिन माण्हू जेकी काबू कजे पीर साहब खे सज़ा ज़रूर आई। काज़ी आज़म केस विढ़ियो काज़ी आज़म जो लफ़्ज़ आहिनि जेको पर डे जे हिसाब सां 500 रुपया पंहिंजी फी वसूल कंदो उन ज़माने में ऐं उन दौर जा 500 5 लख जे बराबरि आहिनि। ऐं काज़ी आज़म जा इहे लफ़्ज़ बि शामिल आहिनि त जेकर अंग्रेज सरकार जे मथां सिज बि किरे एॾी को प्रेशर हुजे त पोइ पीर साहब खे सज़ा न खाराए सघनि पर जीअं त हुननि खे इनाम ॾिया करे सज़ा ॾियणी आहे उन करे पीर साहब खे सज़ा ॾिनी ऐं पीर साहब रत्नागिरी जेल पहुतो। तमामु वॾी तारीख़ ए पंहिंजा फ़क़ीर साईं अलवारा भेण फ़क़ीरनि जो इंटरव्यू कयो उहे जेके सिजोरे खां बंदि फ़क़ीर पीर साहब के मिलण जे लाइ ख़बर पई अमन फ़क़ीर पुट रहे तो रत्नागिरी तो ओए फ़क़ीर जिन में मुझे खुश नसीबी आहे त मुंहिंजो वालिद साहब शामिल हो अमीर बख्श फ़क़ीर वसाण हुयो कादर फ़क़ीर गिरियो हो टई जेके बस फ़क़ीर जे संगत जा माण्हू हुआ हितां सिजोरे मां पहिरें बंद निकिता ऐं रत्नागिरी जेल में 4 महीननि जो सफ़र करे उते पहुता। जॾहिं उहे उते पहुता तवील दास्तान आहे उन्हनि जी तारीख़ उन्हनि जी ॻाल्हि पीर साहब सब खां पहिरीं उन्हनि खां इहो पुछो त कणक मंगले पीर जे ॻोठ ऐं मुंहिंजे नींगरनि जो छा हाल आहे। उन्हनि फ़क़ीरनि उहे समूरियूं ॻाल्हियूं जेके उन्हनि जे साम्हूं हुयूं हुन ॿुधायो त मैसो नींगर ॿाहिरि अचनि था ख़ुशि थियनि था जमायत ख़ुशि आहे। पीर साहब चयो घबरायो न जीअं तव्हां पहिरीं दरगाह शरीफ़ ते वेंदा आहियो इहे दरगाह जे सिलसिले खे तव्हां क़ाइम ऐं दाइम रखो ऐं इंशाअल्लाह अंग्रेज सरकार मूंखे कुझु कोन करे सघंदो। एतिरो ज़रूर आहे जंहिं जेल में मूंखे रखनि था उते मुंहिंजा हुर पहुची था वञनि। हाणे सत समर पाक हिन बेट में अंग्रेज सरकार रत्नागिरी में असांखे रखियो आहे हिते तव्हां पहुची विया आहियो हाणे ख़बर न आहे अंग्रेज मूंखे किथे मोकिलींदो ऐं उन तारीख़ी मौक़े ते जॾहिं ही फ़क़ीर उते पहुता हुआ त इन्हनि जा जज़्बा इन्हनि जूं ॻाल्हियूं ॾिसी अखियुनि मां हुड़क था हिन फ़क़ीर बणायो त पीर साईं सरदार फरमायो त मूंखे 3 माण्हुनि जी मुलाक़ात जो पहिरीं इजाज़त हुई पर हाणे तव्हां अची विया आहियो मूंसां 3 माण्हू सिंध जा ॿिया बि मिलण चाहिनि था मूं 6 माण्हुनि जी रिक्वेस्ट कई आहे। पोइ जॾहिं हो बराबरि उहो ॾींहुं मुलाक़ात जो आयो त उन ॾींहुं ज़ुल्फ़िकार भुट्टे जो पीर शाहनवाज़ भुट्टो हुते मौजूदु हो महबत फ़क़ीर महर हुते मौजूदु हो महबत फ़क़ीर भेण हुते मौजूदु हुयो ऐं जॾहिं ही 3 फ़क़ीर मौजूदु हुआ पीर साहब काफ़ी अर्सो पंहिंजे केस जे बारे में उन्हनि सां ॻाल्हाईंदो रहियो। हिननि फ़क़ीरनि जी जेका जज़्बो ॻाल्हि हेतिरी फ़क़ीर खां पोइ असां जॾहिं रत्नागिरी जेल पहुता आहियूं त असां पीर साईं खे क़दमे पवंदासीं पर जॾहिं ही फ़क़ीर जेल जो दरवाज़ो खोले थो
अहमद फकीर निगारी जो लाड़ वारो खलीफो है ओ इनके सॾु करे थो ऐं जॾहिं जेल जी उन काल कोठरीअ में पीर सी सदार इनजी नज़र पवे थी हिननि फ़क़ीरनि जे अखियुनि मां लुढ़क त जारी थियनि था पर ओछगारो निकिरी थी वञनि छाकाणि तो हिते जॾहिं उन्हनि पीर साहिब सरदार खे ॾिठो हुयो त पगारे जी शाही लिबास कलंगी चुगे में ॾिठो हुयो पीर साहिब जी ख़ासियत हूंदी हुई त पाण शिकार में हुजनि पाण दावत में हुजनि पाण सफ़र में हुजनि तोड़े जो जॾहिं गिरफ़्तार थियनि था खैरपुर मां रेलगाॾी में चढ़ी पाण कराची वञनि था त पीर साहिब खे शाही लिबास पातल आहे ऐं उते छा आहे उते पीर सी सरदार जिन खे जेल जो जो वेस है ओ खादी जो वेस पातल है ही फकीर ॾिसी ॾाढा बर्दाश्त थिया पर पीर से उनके हिम्मत न दी तो फकीरो दिल न लायो आऊं तहां सां गॾायां इंशाअल्लाह ओ ॾींहुं परे न आहे ही नासारो हिते कोन हूंदो तहां असां खे नासारो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तारीख़ जे नज़र विझे थी हक़ीक़त जूं ॻाल्हियूं कजनि थियूं तो 1936 में पीर साहब ने कैद काटे वापस अचे तो पाण रूहानी सफर 6 महीने जो कन था पर उन्हनि 6 महीने के रूहानी सफर में जेका खास एजेंडा है रूहानी सफर में पीर साहब हिन तहरीक की गाल करे तो ये ना है पीर साहब 6 साल की सजा काटे चवे त हाण जेल में थियो हाण घर जा वेही रहूं असा जला पीराने पगारे जी बगई काफिया पर न इस्लाम जी सरबलंदी हिन धरती जी आजादी हिन सिंध जी आजादी हिन पाकिस्तान जी आजादी में खामोश वेणो ना है पाण वाला तैयारी कनि था सफर शुरू कनि था जैसलमेर के राजा से मिलन था जैसलमेर जो जो राजा है वो पीर साहब के दावत जो यकीन ॾियारे थो अहिड़ी तरह सां इहा शायदि असांखे को बाग में मिली त जेके जैसलमेर जे सरकार उते ई जेके पीर साहब ला उठ भरजी आया हथियारनि जा जेके हिते साईं अली बख्श शाह जो ॻोठ साईं मोहम्मद शाह जो ॻोठ ऐं खान बहादुर मोहम्मद हयात जो जेको ॻोठ आहे हिते उठनि जो काफ़िलो आयो हो इन सिलसिले में पीर साहब गवर्नर लैंसलर ग्राम के लिखियो हो त जॾहिं आऊं वापस थो अचां मूंसां कुझु सामान आहे जेकॾहिं उन जी इजाज़त हुजे उहो शइ हिते अचे उन्हनि में मूंखे हक़ीक़त हुजे सघे रिसर्च में विझो ए शयूं पाण खे साम्हूं विझो वरी घणनि मंगल ते पीर साहब बाक़ाइदे हज करे थो हज करण खां पोइ वापसि अची पाण हुकुम थो करे हाणे तव्हांखे तयारी करणी आहे पंहिंजे औलाद जी नंढा जेके ॿार आहिनि तव्हां उन्हनि जा फर्ज़ अदा कयो उन्हनि जूं तव्हां सुनतूं कयो पंहिंजे न्याणियुनि जूं तव्हां शादियूं कयो जेके रनू ज़ालूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो छपर छांव घर ॾियो ये ना ताजा मसाला रहा पिया त हेॾी सारी तहरीक में वञो पिया ऐं ही फर्ज़ तव्हां पूरा न कयो माण्हू सिर्फ़ जेकॾहिं हज ते वेंदो आहे त पोयां घर लाइ सीधो सामान छॾे वेंदो आहे अहिड़ी तरह सां पाण खे तारीख़ में उहे लफ़्ज़ मिलनि था त 27 रजबी जे मौक़े ते 27 रजब 1357 हिजरी के मुताबिक 23 सितंबर 1938 ते दरगाह शरीफ ते जेका रजबी थी जंहिंमें लखे जमात जा माण्हू मौजूद हा पीर साहब उते पंहिंजे थले शरीफ ते चढ़ी जो अनाउंस कयो त आऊं अंग्रेज सरकार जे खिलाफ़ गाज़ी तहरीक शुरू कयां थो ऐं तव्हां उन में मुंहिंजो साथ ॾियो रावतानी जो साईं साहिब जो फकीर पहुची जेको उते मौजूद हो उन मूंसां इहा ॻाल्हि कई उन जो फकीर मीर असर फकीर जेको 75 सालनि जो आहे उहो बि सही ॻाल्हि करे थो त पीर साहब उते ई खां इहा जेका सेकंड जंग आहे मंसूरनि जो ज़मानो तहरीकूं त हलियूं पिए पर सोरे बादशाह जेका गाज़ी तहरीक कई उनखे उतां खां शुरू कयो इन खां पोइ सेकंड स्टेज में पीर साहब घणनि मामले जे लाइ तयारी ॾिनी ख़लीफ़नि खे चयो तव्हां उते हाज़िर खे मूं वटि पेश कयो उहा तारीख़ जेका आहे उहा आहे 7 शुवाल 1357 बामुताबिक 30 नवंबर 1938 ते पीर साहब तारीख़ी बंगले घणनि बंगले ते अचनि था ऐं उते पाण
ख़ासि तौर ते वेही घरनि जी जेका सिलेक्शन कंदा उते जेके मोहतबर माण्हू जंहिंमें मोहम्मद यूसुफ फकीर महर उते मौजूदु आहे, भरिया फकीर कासली उते मौजूदु आहे, साईं सावण खान निज़ामानी उते मौजूदु आहे, इमाम बख्श फकीर संजरानी, कासिम फकीर संजरानी, दोदो फकीर कोड़ी, पुनू हिंगोरो, अबुल महकानी, गुलाम अली चांद, इन खां सवाइ जेके थर वारे पासे खां शेखो फकीर राजड़, सोरा फकीर राजड़, अब्दुल्ला फकीर राजड़, लुकमान फकीर राजड़, अहिड़ी तरह सां जॾहिं असां हो तहरीक जे हिननि ग़ाज़ियुनि ते कमु कयो आहे त असांखे तमामु घणा जेके नाला मिलिया आहिनि जेके इन तहरीक जो हिसो आहे। वधीक जे तफ़सील में कोन वेंदुसि, सिर्फ़ पीर साहब जा ॿ ख़िताब तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि, छो त मुंहिंजो वालिद साहब उते पाण ख़ुदि ग़ाज़ी थियो हो, पीर साहब ख़ुदि उन्हनि खां इंटरव्यू वरितो हो ऐं उन्हनि जी ख़ुशनसीबी आहे हिकिड़ा उहे ग़ाज़ी हुआ जिन खे पीर साहब पाण सिलेक्ट करे उन्हनि खे पंहिंजी बस गाड़ी बस उनजी उन सां हिकिड़ी नंढी रसी उन ते उनजो नालो उनजी संगत उनजी विल पावर सम्झी उनखे रसी ॾिनी त तव्हां ग़ाज़ी आहियो। ॿिया जेके ग़ाज़ी हुआ उन्हनि खे बाद में ख़लीफ़नि जी मार्फत सिलेक्ट कयो वियो। त अहिड़ी तरह सां पीर साहब मुंहिंजे वालिद साहब मूंखे इहो ॿुधायो त पीसी सरदार जी उते जॾहिं ग़ाज़ियुनि खे ख़िताब कयो त अव्हांखे मुबारक हुजे जो तव्हां पंहिंजे वतन जी आज़ादी ऐं दीन इस्लाम जी सरबुलंदी ख़ातिर पाण खे पेश कयो आहे। यादि रखो अव्हां ते का सख़्ती मुंहिंजे तरफ़ां कान्हे, अव्हां पंहिंजी रज़ा ख़ुशी ऐं पंहिंजे माइटनि जी रज़ा ख़ुशी सां अची हाज़िर थिया आहियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अव्हांजी क़ुर्बानी अव्हांजो ख़ुलूस क़बूल फरमाईंदो। उमीद त अव्हांजी कोशिश रंग लाहींदी। ही असांजो वतन दुश्मन जे चंबे मां नेठि आज़ादु थींदो। अव्हां को गम न कयो, वहम न कयो, अल्लाह साईं अव्हांजो हामी ऐं मददगार थींदो। इन मौक़े ते ॿई साहिबज़ादा सैयद शाह मदान शाह उर्फ़ सिकंदर शाह ऐं सैयद नादर अली शाह बि कुर्सीअ जे ॿिन्ही पासनि खां जलवा फ़रोश हुआ। इन खां बाद में जॾहिं इहे फ़कीर ग़ाज़ी चूंडिया विया त इन्हनि खे मुख़्तलिफ़ मरहलनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते ट्रेनिंग लाइ मोकिलियो वियो। हीअ जेका बस फ़कीर जी संगत आहे जंहिंमें मुंहिंजो वालिद साहब शामिल हो उहो ॿुधाईंदो हो त उन्हनि खे अछड़े थर में तड़ अथलाऊ तड़ नंगरो जिते हींअर बि मोदी फ़कीर रहनि था उते उन्हनि खे ट्रेनिंग जे लाइ उते मोकिलियो वियो। बाद में चंद महीननि खां पोइ पीर साहब गणक बंगले ते वरी फ़कीरनि खे सॼो वरी ग़रीब फ़कीरनि खे जॾहिं सॼो उनजी जेका ॻाल्हि आहे मुंहिंजे वालिद साहब मूंखे ॿुधायो त जिन फ़कीरनि ताईं उहो मैसेज कन्वे थी सघियो उहे फ़कीर पहुता, पर इन ॻाल्हि जी तड़प तव्हां उन मां सम्झी सघो था त संझे खां वठी पीर साहब पंहिंजे हवेली बंगले मां केतिरा दफ़ा ॿाहिरि निकितो ऐं इहो पुछो त ग़ाज़ी गॾु थिया, ग़ाज़ी गॾु थिया उन ख़लीफ़नि खां ख़ासि तौर ते मोहम्मद यूसुफ फकीर ऐं साईं जेको वरिया फकीर साईं उते मौजूदु हुआ। पोइ जॾहिं उते तक़रीबन हू ॿुधाए थो 400 खां 500 गाॾियूं ग़ाज़ी हुन गॾु थिया त पाण ग़ाज़ी फ़कीर सभु गणक बंगले जे ओलह तरफ़ वारे ख़ासि दरवाज़े वटि अची गॾु थिया। पर राति जो आधे जो वेलो हूंदे बि पंहिंजे ख़ानदानी शाही लिबास चोगे मुबारक में मलबूस हुआ, ॼण को चंड खड़ो थियो हुजे या को शमदान बरदो हुजे। पाण इहे जरकी रहिया हुआ। पाण अस्सलाम वालेकुम चवण फरमायो ऐं चयो त ग़ाज़ी फ़कीरो ख़ुशि आहियो। फ़कीर अर्ज़ कयो क़िबला दुआऊं अव्हांजो। बाद में पाण फरमायो अव्हांजे मुख्य ख़लीफ़नि खे ख़ासि हुकुम ऐं अहकाम ॾिना आहिनि त अव्हांखे रूबरू हिदायत थी कजे त अव्हां अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ जिहाद करण जे वास्ते ज़रूरी शयुनि सां गॾु ही जेके हथियार जो बंदोबस्तु कयो वियो आहे ए हथियार ऐं सामान खणी हिन पॉइंट ते पीर साहब अचे थो त मदां तव्हां उन्हनि हथियारनि जो ग़लति इस्तेमालु करियो या ग़रीबनि मिस्कीननि खे तंग करियो या ही ॻाल्हि बि पाण फरमाई त मतां तव्हां पंहिंजा के ज़ाती पराद वठो। ज़ाती ॻाल्हि न आहे, ही तहरीक ही जंग इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ, ही जंग इन धरतीअ जे लाइ। तव्हांजो ज़ाती मसइलो को कोन्हे, तव्हांजो ज़ाती वेर अनाज पैसा कोन्हे। इन जे करे तव्हां हिन नेक मक़सद ते हासिल करण जे लाइ पाण मुंहिंजे वालिद साहब मोहम्मद हसन ठाकुर फ़कीर
जेको ते मौजूद हो उन ॿुधायो त पाण पंहिंजे सीने मुबारक ते हथ रखी फरमायो त जेकॾहिं तव्हां इन्हनि मुंहिंजनि ॻाल्हियुनि ते अमल कयो त पोइ तव्हां मुंहिंजा आहियो, मूंसां आहियो, मूंखे परतायो, पोइ तव्हांखे आख़िरत जी क़यामत जी बि परवाह करणु कोन्हे, तव्हांजी सेज सोली आहे। ऐं अहिड़ी तरह इन मक़सद तमामु नेक इन वतन जी आज़ादी जो आहे। अल्लाह पाक तव्हांखे कामयाब ऐं सुरखरू करे। जीअं त हीउ मुंहिंजो टॉपिक आहे, इन ते तमामु घणा जेके फुरगाज़ी आहिनि उन्हनि जे हवाले सां मूं वटि रिपोर्ट मौजूदु आहिनि त केतिरी पागार में कीअं पीर साहिब जेको सो गाज़ियुनि खे भर्ती करे थो, सदर शरीफ़ ते कीअं भर्ती करे थो। ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि जेका हाणे रिसेंटली असां जेको सो चेंज ज़िले जे दौरे ते रिसर्च में वियासीं, उते जो फ़क़ीर ॿुधायो त जॾहिं गाज़ी गॾु थियण जे लाइ फ़क़ीर केतिरी पगारों में गॾु थिया त उते जिते मर्द फ़क़ीर जेके जमायत जा गाज़ी गॾु हुआ त हिकिड़ी औरत उते जेका आहे सा गाज़ी थियण आई त फ़क़ीर उते जेको बोज़दार फ़क़ीर हुयो ओ दावती उहो आयो अंदरि, उन जो क़िबला हिकिड़ी औरत जेका आहे सा गाज़ी थियण आई आहे। पाण फरमायो तव्हां उन औरत खे औरत जी भाई था चओ? बाबा हीअ औरत मर्दनि खां मथे आहे, जा मर्दन सां गॾु गाज़ी थियण आई आहे। सच पुछो त असांजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे। हुर तहरीक में जेकॾहिं औरत जे हवाले सां किरदारु औरतुनि जो बिल्कुलु आहे, उन औरतुनि जे किरदार ते पाण बि लिखां पियो, पर इहा जेका पहिरीं औरत आहे जेका केटी पागौर में पीर साहिब जी गाज़ियाणी थी, तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। हीउ सिलसिलो, हीउ रिसर्च, हीउ शयूं इंशाअल्लाह हलंदियूं ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे कामयाबी ॾींदो। अल्लाह करे आबाद।